नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। न वक्त है टंडोला यार में खबर ईंदा। टंडोला यार में STP जो मरकजी अगवान अल्ताफ जिसकानी के कत्ल केस में नामजद जवाबदार MQM जे कारकुन खलीलुर रहमान उर्फ बोलो खानजादा के STP जो मरकजी अगवान अल्ताफ जिसकानी जे बा टंडोला यार जी अदालत जे ॿाहिरां गोलियों हणी कत्ल करे छॾियो ऐं खुद के पुलिस हवाले करे छॾियो। फायरिंग सबब अदालत में अफरा तफरी मची वई। अदालत में पेशी ते वेंदड़ बोलो खानजादा के गोलियों हणी कत्ल कंदड़ जवाबदार असद जिसकानी बि अदालत ॿाहिरां बीठल पुलिस एहलकारनि जी फायरिंग में जख्मी थियण जा इतला आहिनि। बोलो खानजादा जी लाश के टंडोला यार सिविल अस्पताल पोस्टमार्टम लाइ पहुचायो वियो आहे, जॾहिं त जख्मी असद जिसकानी खे बि इलाज लाइ सिविल अस्पताल टंडोला यार आंदो वियो आहे। सिविल अस्पताल में बोलो खानजादे जा वारिस ऐं वॾे तइदाद में MQM जा कारकुन पहुता आहिनि। जॾहिं टंडोला यार SSP वॾी पुलिस नफ़री साण करे सिविल अस्पताल पहुतो आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस नफ़री अलर्ट आहे। जॾहिं टंडोला यार शहर जा कुछ इलाइक़ा वाक़िए बाद बंद थी चुका आहिनि। जॾहिं त वाज़े रहे त इन खां अॻु बि अदालत जी पेशी दौरान ॿिन्ही धुरनि जो अदालत में जहिड़ो थियो हो, जंहिं बाद बोलो खानजादा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो हो त मूंखे जिसकानी ॿाहिरनि मां जान जो खतरो आहे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।